अवांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे खैरपुर नाथनशाह मां सिंध हुकूमत पारां बोर्ड मुतासिर औरतुनि खे घरनि जा मालिकाना हक़ ॾिना विया आहिनि। केनशाह में बोर्ड मुतासिर 500 घरनि जी औरतुनि खे घरनि जूं सनदूं ॾियण जी तक़रीब थी आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। तक़रीब में सूबाई सलाहकार फयाज़ बुट, NNA रफ़ीक अहमद जमाली, इरफान ज़फ़र लिगारी, अब्दुल अज़ीज़ जुनेजो, DC दादू ऐं ॿियनि शिरकत कई आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीपल्स पार्टी हमेशह अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम सां जेको वाइदो कयो उहो पूरो करे ॾेखारियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे खैरपुर नाथनशाह मां सिंध हुकूमत पारां बोर्ड मुतासिर औरतुनि खे घरनि जा मालिकाना हक़ ॾिना विया आहिनि। अवां सां ख़बर शेयर कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। तक़रीब में सूबाई सलाहकार फयाज़ बुट, NNA रफ़ीक अहमद जमाली, इरफान ज़फ़र लिगारी, अब्दुल अज़ीज़ जुनेजो, DC दादू ऐं ॿियनि शिरकत कई आहे। पीपल्स पार्टी हमेशह अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। पीपल्स पार्टी जे अॻवाननि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम सां जेको वाइदो कयो उहो पूरो करे ॾेखारियो। तफ़सील मालूम कंदासीं केनशाह मां शेर गाड़ीअ खां। जी शेर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जेका बोर्ड मुतासिर इलाइक़नि में मुतासिरीन औरतुनि खे घर ठाहिण जी जेका इहा हाउसिंग स्कीम शुरू कई वई आहे, उन सिलसिले में लाड़काणे खां शुरू थियल जेको इहो आहे सिलसिलो, अॼु उनजी हिकिड़ी शानदार तक़रीब खैरपुर नाथनशाह में मुनक़द थी, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको सूबाई सलाहकार ऐं उशूर ज़कात जो MPA फयाज़ बुट, पीपल्स पार्टी ज़िले धातू जो सदर ऐं MNA रफ़ीक अहमद जमाली, MPA खैरपुर नाथनशाह अब्दुल अज़ीज़ जुनेजो, MNA इरफान ज़फ़र लिगारी ऐं म्यूनिसिपल कमेटी खैरपुर नाथनशाह जो चेयरमैन डॉक्टर खलील सिकंदर खुआरो ऐं ॿियनि शिरकत कई ऐं उते मौजूदु औरतुनि में मालिकाना हक़नि वारियूं सनदूं विरहायूं वियूं। जी, महिरबानी अपडेट करण लाइ।